छा थियो बेटा? पापा पापा तुम्हारी दुकान 30 तारीख जो बंद रहेंगी। छो बेटा एड़ो छा है 30 तारीख जो दुकान छो बंद रखबी? पापा पांकी याद कोन आहे 30 तारीख जो असांजे लाल साईं जो जन्म ॾींहुं आहे। अरे मां त विसारे छॾियो। पापा एक ॻाल्हि ॿुधायो। पुछ बेटा छा तो पुछी? पापा झूलेलाल साईं असांजे इष्ट छो आहिनि? अरे बेटा हिन दुनिया के ठाण वारे भगवान भोलेनाथ असां सिंधियुनि जी जिम्मेदारी वरुण देव यानी भगवान झूलेलाल के देनी है। पापा लाल साईं की पूजा बहिराणा साहिब सां छो कंदा आहियूं? अरे बेटा जॾहिं भगवान झूलेलाल आया हुआ न त उन्हनि खीर न पियो पीतो, तॾहिं उन्हनि जी माता उन्हनि जो मुंहुं खोले ॾिठो त हुन में उन्हनि खे जल जा जीव नज़र आया। तॾहिं माता देवकीअ जूअर जे अटे जा मोदक ठाहे करे सिंधु नदी में तारिया, तॾहिं लाल साईं खीर पीतो। हिन पाण लाल साईं जी पूजा लाइ पूज्य बहिराणा साहिब पूजन कंदा आहियूं, जंहिंमें पाण मोदक ठाहे करे जल जे जीवन खे खाधो ॾींदा आहियूं, तंहिंसां लाल साईं ख़ुशि थींदा आहिनि। पापा पाण भी बहिराणा पूरन कंदासीं? हाँ बेटा ठीक है बेटा, मां हला तो हाँ 30 तारीख जो दुकानियूं बंदि करे लाल साईं जे मेले की धूम मचाईंदासीं। हलो अंदर। हलवा पाण लाल साईं जे जनम ॾींहुं जूं तैयारी था करूं। मां तोखे गानो ॿुधाया, वान खड़ी ॾाढो आ, गाॾी पंहिंजी पराठो आ, मज़ो बि ॾाढो आ, तसो आ पैसो अमीरा नवाज़।